जी नाज़रीन, थरपारकर पूरे ज़िले में हिन वक़्तु लॉकडाउन किया है। मिठी, इस्लामको, डीपलो, छाछरो, नगर पारकर, चेलार, कलोई जा जेके समूरा जेके शहर आहिनि उहे मुकमल तौर ते लॉकडाउन आहिनि। शहरनि जो जेके मार्केटूं आहिनि उहे वीरान पियल आहिनि। ट्रांसपोर्ट जेका आहे उहा मुकमल तौर ते बंदि आहे। उनजे करे समूरा शहर वीरानी जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। ज़िले इंतज़ामिया तरफ़ां जेका से समूरी सूरत हाल जो जाइज़ो बि वरितो पियो वञे। इस्पतालनि खे अलर्ट कयो आहे, डॉक्टरनि खे मुक़ररु कयो आहे। समूरनि शहरनि में जेका आइसोलेशन वार्ड जेके उहो बि क़ाइमु कया आहिनि। पर हिन वक़्तु जेका समूरी सूरत हाल थरपारकर जी आहे, उते रेंजर्स जा जवान आहिनि, पुलिस जेके आहे उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि जेका गश्त बि करे रही आहे। माण्हुनि में जेका आगाही मुहिम आहे उहो बि ॾेई रहिया आहे। पर समूरो जेको ज़िलो आहे हिन वक़्त ते लॉकडाउन थियण खां पोइ आम तौर ते जेका ॾियारी ते कमु कंदड़ जेके पौरियत आहिनि उहो बेरोज़गार थी विया आहिनि। उनजे करे उन्हनि जे घरनि जा जेके चुल्ह आहिनि उहो बि विसामी विया आहिनि। हुकूमत तरफ़ां जेका ऐलान कयो हो रिलीफ पैकेज वारो, उहो रिलीफ पैकेज अञा ताईं माण्हुनि खे मिली न आहे सघियो। उनजे करे थरपारकर ज़िले जी जेका समूरी सूरत हाल आहे, हिन वक़्तु कोरोना वारो ख़ौफ़ जेको पकड़ियल आहे, माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। समूरा शहर आहिनि उहे वीरानी जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। ॿाहिरां में जेका ट्रांसपोर्टर शहर तरफ़ अचे थी उनखे मुकमल तौरु बंदि कयो आहे। शहर जा ॿाहिरियां जेके रस्ता आहिनि उन्हनि ते बि पुलिस ऐं रेंजर्स बीहारे उन्हनि खे ब्लॉक कयो आहे। ज़रूरतनि जी ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत तरफ़ां जेका से ऐलान कयो रिलीफ पैकेज, उहो रिलीफ पैकेज जेको आवाम खे ॾिनो वञे त जीअं ग़रीब जेके ख़ानदान आहिनि जिन जा चुल्ह जेके विसामी विया आहिनि उहो ग़रीब ख़ानदान जेका से पंहिंजो पेट जो सफ़र गुज़र बि करे सघनि। सिंध हुकूमत फ़ौरन उन्हनि ते अमल करण जी ज़रूरत आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।